हजरत पीर साईं रोज़े घड़ी बादशाह सभई जो रहमतुल्लाह अॼु खां तक़रीबन पौणा 200 साल अॻु जी ॻाल्हि मुंहिंजा भाउ या नई ॻाल्हि कान्हे पुराणियूं पुराणियूं ॻाल्हियूं हलनि पियूं। मखदूम साहब हो जंहिंजो नालो हो सद मखदूम मोहम्मद आकिल सभई जो रहमतुल्लाह। असांजे उत्तर जे मुल्क में गंबट जे घर में हिकु ॻोठु आहे जंहिंजो नालो खोड़ा शरीफ़। उन खोड़नि जा मखदूम हा इहो मखदूम मोहम्मद आकिल बि उतां जो वॾो चोटी जो आलिम हो। असांजे उत्तर जे मुल्क में वॾो मुफ्ती हो काज़ी हो जंहिं ते मखदूम साहब का फतवा न ॾींदो त सीधे फ़ैसिलो ई कोन ॾींदो। पीर साईं रोज़े वारो ऐं मखदूम साहब हिकिड़े दौर जा हिकिड़े ज़माने जा हिकिड़े इलाइक़े जा। मखदूम साहब रहमतुल्लाह अलैहि सफ़र ते निकितो पुठियां शागिर्द मुरीद ख़ादिम हुजनि उन जे पुठियां वरी थोरो कलाक सवा खां पोइ पीर साईं रोज़े वारो बि पंहिंजे मुरीदनि में सफ़र ते निकितो। हिकिड़े ॻोठ जे भर मां मखदूम साहब वरी सवारी अची लॻी आहे। ॻोठ जूं मायूं रस्ते ते बीही रहियूं। उनखे ख़बर आहे त वॾो मुफ्ती साहब वॾो आलिम साहब वॾो काज़ी साहब जे सफ़र ते निकितो आहे जो त मौलवीअ खां मुफ्तीअ खां सवाल हली कयो। माइन जो टोलो दग ते बीठो। मखदूम साहब रहमतुल्लाह अलैहि जीअं जो आया त मखदूम साहब रहमतुल्लाह अलैहि खे माइन जो क़िबला हिकिड़ो मसइलो आहे नबी करीम जे शरीयत जो सो असांखे ॿुधाए थो वञे। मखदूम साहब सारी खे झले बीह रहियो। माइन सवाल कयो त साईं असांखे जवाब ॾे त अल्लाह पाक जे क़ुरान में हुकुम आहे त मर्द 4 शादियूं करे। भला अल्लाह ताला माइन खे छो न इजाज़त ॾींदो हे 4 मर्द निकाह में आणनि। मर्दनि खे हुकुम आहे त 4 शादियूं कयो त औरत खे बि हक़ हुजे हा न त 4 मुड़ुस करे छो न थियो आहे। मखदूम साहब रहमतुल्लाह अलैहि जो बाबा क़ुरान जो हुकुम आहे फंकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना व सुलास व रुबा। अल्लाह चयो आहे त मर्द शादी हिकु बि करे सघे थो 2 बि करे सघे थो 3 बि करे सघे थो 4 बि करे सघे थो। अल्लाह जो हुकुम आहे। माइन जो हाओ असांखे ख़बर आहे त हुकुम आहे अल्लाह जो पर छो सम्झा असां सम्झो था ख़ुदा जो हुकुम आहे पर छो। मखदूम साहब जो बाबा बस ख़ुदा जो हुकुम आहे कि न ख़ुदा जो हुकुम त बराबर आहे असांखे बि ख़बर आहे पर हिन में हिकमत कहिड़ी आहे हिन में राज़ कहिड़ो आहे हिन में नुक़्तो कहिड़ो आहे हिन में फ़लसफ़ो कहिड़ो आहे। मखदूम साहब जे बाबा इहो नुक़्तो इहो राज़ इहो फ़लसफ़ो मां कोन थो ॿुधायां। जेका मसइले जी ॻाल्हि आहे मां तव्हांखे क़ुरान जी ॿुधाई आहे। बाक़ी जेकॾहिं तव्हांखे राज़ पुछणो आहे नुक़्तो पुछणो आहे हिकमत पुछणी आहे त पुठियां मोहम्मद राशिद रोज़े धणीअ चएव थो हुन खां पुछो। सुभान अल्लाह जो अल्लाह जो वली तव्हांखे ॿुधाईंदो असां मौलवी जी ॼाण आहे। इहो ख़ुदा जे वलीअ खां पुछो पुठियां अचे पियो ऐं मायूं सभु वरी ख़ुदा जे वलीअ खां पुछो पाणे तव्हांखे जवाबु। मखदूम साहब ये मसइलो ॿुधाए हलियो हुयो। मायूं बि छू रहियूं थोरी देरि थी आहे सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि जी सवारी आई पाण तरी पहुता। माइन अर्ज़ को क़िबला मसइलो असांखे ॿुधायो। मसइलो कहिड़ो आहे मां क़िबला मसइलो इहो आहे त मर्द 4 औरतूं पढ़बो आहे पर औरत खे हक़ न आहे जो 4 मुड़ुस पढ़जे। छाजे करे पीर साहब खिली ॾिनो पाण फरमायो त मौलवीअ खां छो न पुछो वञे। क़िबला मौलवीअ जवाब कोन ॾिनो। पाण मौलवीअ बि अॻियां उन खां पुछो आहे जंहिंखे क़िबला उन जवाब कोन ॾिनो आहे। पाण फरमायो ठीकु आहे तव्हांखे मां जवाबु थो ॾियां मां तव्हांखे जवाबु थो ॾियां। पाण फरमाइनि था बाबा ॿुधो हाणे 4 औरतूं आहिनि 1 2 3 4 उनजो हिकिड़ो मुड़ुस आहे। जेकॾहिं उहो हिकिड़ो मुड़ुस चइनी औरतुनि सां हम बिस्तरी करे ऐं चइनी औरतुनि खे संगा रहिजी वञे पेट थी वञे त हिकिड़ो मर्द दावा करे सघे थो त इहो चइनीअ जा पेटनि में ॿार मुंहिंजो ॿार आहे। अब हाउ न औरतूं 4 हन मर्द हिकिड़ो आहे पर हम बिस्तरी करण सां चइनीअ खे पेट थी वियो त उन मर्द खे हक़ आहे जो दावा करे सघे थो चई सघे थो त इन चइनी औरतुनि खे जेको ॿार आहे पोइ धीउ आहे या पुटु आहे मुंहिंजो आहे। पर जेकॾहिं ख़ुदा न ख़्वास्त हिकिड़ी औरत खे 4 मुड़ुस मिलनि हा ऐं हिकिड़ी औरत सां 4 मर्द हम बिस्तरी कनि हा ऐं औरत खे पेट वेहिजी वञे हा त चइनीअ मां पुटु या धीअ कंहिंजी सॾिजे हा। सम्झो था कंहिंजी धीअ सॾिजे हा कंहिंजो पुटु सॾिजे हा। हिकिड़ी औरत खे 4 मर्दनि जो तुख़्म वियो आहे। हाणे मूंखे ॿुधाए त पेट में ॿार थियो आहे इहो ॿार अहिड़े जो गैरे जो नथुअ जो या खैरे जो इहो थींदो कंहिंजो अमां ॿुधायो सही। औरतुनि जो क़िबला ख़बर ई कान पवंदी। हज़रत रोज़े वारे फरमायो त शादीअ मां मक़सदु रुपो ज़ार रखणी कान्हे का
शादी मां मक़सद नस्ल जो हलाइण बि आहे, आदम जी औलाद जे वधाइण जो बि मतिलबु आहे। हिकिड़े मर्द खे 4 औरतूं हूंदियूं, उहे 4 ॿार ॼमंदा त 4 हिकिड़े पीउ जा ॾेखंदा, पर जे हिकिड़ी औरत खे 4 मर्द हूंदा उहे 4 हम बिस्तरी कंदा, ॿार ॼमंदो, का ख़बर कान हूंदी त कहिड़े जो आहे, बरोच जो आहे, सैयद जो आहे, समाट जो आहे, पठाण जो आहे, मुहाजिर जो आहे, पंजाबी जो आहे, का ख़बर कान पवंदी। त जे करे अल्लाह तबारक व तआला जो मतिलबु आहे शादी बि हुजे पर क़यामत ताईं नस्लों जो सिलसिलो बि हलंदो रहे। वाह ख़ुदा जे वलीअ जे जवाब तां क़ुर्बान बचे। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त जवाब दिलि सां न हुई आहे न। अल्लाह साईं इन जे करे हुकुम कयो आहे त हिकिड़ी औरत हिकिड़े मर्द खे औरतूं 3 4 पलजी सघे थो, लेकिन औरत जे लाइ हिकिड़ो मर्द आहे। छा जे करे त ख़ुदा ताला खे शादी सां गॾु नस्ल बि बाक़ी रखणो आहे, पर जे 4 5 मुड़ुस मिलंदा त नस्ल बाक़ी कोन रहंदो, पोइ सभु छोरा निधड़का। अब आओ न सही, अब आहे या न आहे, सही थो चवां या ग़लति थो चवां। हाणे मां खणी पटको त दुआ जा हक़ ॾियो, दुआ कयो त ख़ुदा ताला जेको हक़ ॾिनो अथनि चल उन ते हथ खोड़े वेहनि, ॿियनि हक़नि खां तौबा हथनि चओ आमीन। मुंहिंजा दोस्त औरत जो हक़ आहे त घर में मर्द जो सीगार बणिजे, मर्द जी लॼ बणिजे,